शहदाद कोट में जस्म अगवान नूरुल्लाह तुन्नियो जो मड़ रात देर सां बाणी कब्रिस्तान में मिटी माओ हवाले करण बाद संदस वारसन अगवानन सां ताज़ियत जो सिलसिलो जारी है, जॾहिं त जस्मम पारां 10 ॾींहं सोग मल्हायो पियो वञे। जस्मम जो सीनियर वाइस चेयरमैन नूरुल्लाह तुन्नियो सांकर वेझो हथियारबंदन पारां सिराई कुर्बान खावर टूपलो चोलियाणी ऐं नादिर भुगती खे गोलियूं हणी क़तल करे गाॾी में बाहि ॾेई साड़ण वारे वाक़िए जो अखियुनि ॾिठो शाहिद हो। नूरुल्लाह तुन्नियो खे सान्हे में जवाबदारनि 4 गोलियूं हणी ॿियनि अगवाननि सां गॾु बाहि ॾेई छॾी हुई, जंहिंमें संदसि जिस्म जो 70 सैकड़ो हिसो सड़ी वियो हो, जंहिं सबबु हू 9 ॾींहनि खां कराची जे हिकु अस्पताल में इलाज हेठि हो। नूरुल्लाह तुन्नियो जो मर्द शहदाद कोट जे तजर कब्रिस्तान में सिराई कुर्बान खावर जे मज़ार भरिसां मिटी माओ हवाले कयो वियो। उन खां अॻु संदसि मड़ ते कराची खां शहदाद कोट नियण दौरान जामशोरो दादू ऐं नसीराबाद में क़ौमी कारकुननि पारां गुलनि जी वर्खा कई वई। जस्मम अगवान नूरुल्लाह तुन्नियो जी आख़िरी रस्मुनि में जस्मम जे वाइस चेयरमैन लाला असलम पठान, जस्कम चेयरमैन बशीर खान कुरैशी, शब्बीर मल्ला, हफ़ीज़ आज़ाद हकड़ो, हफ़ीज़ पीरज़ादो समेत क़ौम परस्त अगवाननि कारकुननि ऐं शहरीन वॾी तादाद में शिरकत कई। ॿिए पासे नूरुल्लाह तुन्नियो जे पोइरनि सां क़ौम परस्त अगवाननि कारकुननि ऐं शहरीन पारां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे।